अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं आद जी क़ौम ॾांहुं असां संदसि भाउ हूद खे रसूल करे मोकिलियो। हूद चयो त ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ ॿियो को बि तव्हांजो महबूद न आहे। पोइ छा तव्हां संदसि नाफ़रमानीअ जे नतीजे खां नथा डिॼो? संदसि क़ौम जे सरदारनि चयो त बेशक असीं तोखे वाकई बेवकूफ़ीअ में पियल ॾिसूं था ऐं बेशक असीं तोखे वाकई कूड़नि मां भायूं था। हूद चयो त ए मुंहिंजी क़ौम, मां बेवकूफ़ न आहियां, पर जहाननि जे पालणहार तरफ़ां पैगंबर आहियां। तव्हांखे पंहिंजे रब तरफ़ां पैगाम पहुचाइण आयो आहियां। ऐं तव्हांजो ख़ैर ख़्वाह ऐं तव्हां लाइ अमानतदार आहियां। छा तव्हांखे हिन ॻाल्हि ते अजब थो लॻे त तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां तव्हां मां ई हिकु मर्द ते नसीहत लथी आहे त जीअं हू तव्हांखे ख़बरदार करे। ऐं अल्लाह जो उहो एहसान यादि करियो जो हुन नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खां पोइ तव्हांखे जाइ नशीन बणायो ऐं तव्हांजी नसुल खे वधीक सगारो कयाईं, यानी कुवत कद ऐं सगारो जिस्म में मिसाले बणायाईं। तंहिं करे अल्लाह जूं नेमतूं यादि करियो त मन अव्हां कामयाब थियो। हूद जी क़ौम जे माण्हुनि वराणियो त तूं असां वटि हिन लाइ आयो आहीं त असीं बसि रुगो हिकु अल्लाह जी इबादत करियूं ऐं जिन खे असांजा आबा ॾाॾा पुॼींदा हुआ उन्हनि खे छॾे ॾियूं। करे तूं सचो आहीं त जंहिं अज़ाब जूं तूं असांखे डप यानी धमकी या दड़को ॾीं थो सो भले आण। हूद चयो त बेशक अव्हां ते अव्हां जे पालणहार तरफ़ां अज़ाब ऐं गज़ब यानी ॾमर लाज़िम थी चुको आहे ऐं उहो कहिड़े वक़्त बि तव्हांखे पहुची सघे थो। ऐं ॾिसो त सही, छा तव्हां मूं सां सिर्फ़ उन्हनि नालनि ते झगड़ो करियो था जेके तव्हां ऐं तव्हांजे अबनि ॾाॾनि उन्हनि बुतनि ते रखिया आहिनि? हालांकि अल्लाह अहिड़ी का बि सनद न लाथी आहे। तंहिं करे हाणे तव्हां बि इंतज़ार करियो, बेशक मां बि तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़नि मां आहियां त कॾहिं तो अव्हां ते अल्लाह जो गज़ब नाज़िल थिए। पोइ असां उन ई जेके साणस हुआ उन्हनि खे पंहिंजी बाज सां बचायोसूं ऐं जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो तिन जी पाड़ पटे छॾीसूं ऐं उहे कॾहिं बि ईमान आणण वारनि मां न हुआ।